कचेरी विद कामरान में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मुंहिंजो पंहिंजो होस्ट ऐं दोस्त कामरान सोलंगी। जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली, इन दुआ सां गॾु त जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। सो दोस्तों, मां ॾिसी रहिया आहियो कचेरी विद कामरान। कचेरी विद कामरान में अव्हांखे असां मिलाईंदा आहियूं सिंध जूं उहे बहितरीनु सेलिब्रिटियूं जेके अव्हां स्क्रीन ते ॾिसंदा आहियो, जंहिंसां अव्हां मिलणु पसंदि कंदा आहियो। सो अॼु बि असां सां जेका सेलिब्रिटी मौजूदु आहे, पर उन खां पहिरियां मां हिकिड़ी अहिड़ी सेलिब्रिटी जो तारीफ़ कराईंदो हलां जंहिंजो असांजे सिंधी मीडिया में, बल्कि मां इहो चवंदुमि त असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री में उन्हनि जो हिकिड़ो वॾो नालो आहे। उन्हनि जूं तमामु खोड़ सारियूं ख़िदमतियूं आहिनि ऐं माशाल्लाह असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री में उन्हनि खोड़ सारा कलाम ॾिना आहिनि, खोड़ सारियूं सुठियूं कंपोज़िशन ॾिनियूं आहिनि। माशाल्लाह जेको बि कमु कयो आहे ॾाढो सिलेक्टेड कमु कयो आहे। माशाल्लाह असां जंहिंजो मां तारीफ़ नालो खणण वारो आहियां, मां बिल्कुलु उन्हनि जो नालो खणंदे बि मां घबरायां पियो माशाल्लाह, छो जो उन्हनि कमु जेको बि कयो आहे न, कमाल कयो आहे। सो असांजा सिंधी मीडिया जा लेजेंड वन एंड ओनली उस्ताद ग़ुलाम अली ऐं उन्हनि जा फर्ज़ंद असां सां गॾु आहिनि, वन एंड ओनली तामीर हुसैन साहब। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सर? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैरियत? अल्हम्दुलिल्लाह। सभ खां पहिरियां त अव्हांजा लख थोरा, अव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सर खां काफ़ी टाइम खां असां टाइम वठण जी कोशिशि कयूं पिया, पर सर काफ़ी बिज़ी हुया, पर अॼु नेठि सर असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजा लख थोरा सर। ॿियो ॿुधायो सर, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु आहे। तव्हांजी चैनल जी महिरबानी, तव्हां सॾु आहियो, दावत ॾिनी तव्हां। न न, इन बहाने तव्हां सां मुलाक़ात थी वई, अव्हांजा लख ॿुधण वारनि सां मुलाक़ात थी वई आहे। न न, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो, बेसिकली कहिड़े सिटी खां आहियो तव्हां? बेसिकली मां हैदराबाद जा आहियूं। हैदराबाद खां आहियो? माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो। अच्छा सर, इहो ॿुधायो, स्टार्ट खां वठी हींअर ताईं तव्हां केतिरा एल्बम या केतिरा सॉन्ग्स करे चुका आहियो? मां तक़रीबन PTV ते मां 83 खां जी हेसि ताईं तक़रीबन 450 गीत ॻाया आहिनि मूं। 450? माशाल्लाह, इहा वॾी ॻाल्हि आहे माशाल्लाह। ऐं जंहिंमें उर्दू, पंजाबी, सराइकी, सिंधी, बलोची। अच्छा अच्छा अच्छा, ज़बरदस्त। मतिलबु काफ़ी सारी ज़बाननि में तव्हां कलाम ॻाया आहिनि? बिल्कुलु। केतिरी तक़रीबन केतिरी काउंटिंग, केतिरी ज़बान में तव्हां गाना ॻाए चुका आहियो? मां ॿुधायां तव्हांखे त मां स्टार्ट त मुंहिंजी 83 में थी आहे। 83 में? वाह। पहिरियों सॉन्ग मुंहिंजो पर्ख प्रोग्राम में हो। पर्ख प्रोग्राम में? ऐं उनजी कंपोज़िशन मुंहिंजे वालिद साहब कई। वालिद साहब माशाल्लाह, उस्ताद त माशाल्लाह लेजेंड आहिनि, जेतिरी तारीफ़ कजे सो घटि आहे। ऐं ज़ुल्फ़कार साहब जी, पंहिंजो सियाल साहब जी पोइट्री हुई उहा। जी जी। बसि उतां पोइ जीअं सिलसिलो हलियो जी, मां ओॾी महिल मैट्रिक में हुउसि। मैट्रिक में हुया तव्हां? मैट्रिक में हुउसि। तव्हांजी एज केतिरी हुई उन टाइम ते? उन महिल मुंहिंजी एज हुई तक़रीबन 16 साल। 16 साल हुई? सही सही सही, मतिलबु नंढा हुया। हा हा, पढ़ाई जारी रही। पोइ उन दौरान अलाह गरीक रहमत करे अब्दुल करीम बलोच साहब बाबा मूंखे ॿुधायो त मीटिंग में तुंहिंजी ॾाढी तारीफ़ थी आहे। चई केरु आहे इहो? चई त मुंहिंजो मास्टर साहब जा फर्ज़ंद आहिनि। जी जी। चई बाबा हिनखे ॿिया प्रोग्राम ॾियो। बसि उहो सिलसिलो हलियो। हा, सो अॼु ताईं हले पियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां तक़रीबन 5 ज़बानुनि में गीत ॻाया आहिनि। 5 ज़बानुनि में? माशाल्लाह माशाल्लाह। ऐं असां ॿुधा बि आहिनि, काफ़ी सुपर डुपर हिट सॉन्ग आहिनि तव्हांजा माशाल्लाह। मौला तव्हांखे इन खां वधीक कामयाबियूं ऐं ॾे। सो असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। सर, स्टार्ट में मूंखे हाणे इंतज़ारु नथो थिए, छो जो काफ़ी टाइम खां पोइ अव्हां सां मुलाक़ात थिए पई। सो स्टार्ट में कहिड़ो कलाम पिया ॿुधायो मूंखे ऐं पंहिंजे फैंस खे? स्टार्ट में मां सिर्फ़ु हिकिड़ो आस्ता हिकिड़े अंतरो ॿुधाईंदो, जितां मुंहिंजी बिगनिंग थी PTV कराची में पर्ख प्रोग्राम। जी जी, बिस्मिल्लाह। हली हली हलिया हलिया हलिया, ही रात बवे लड़ी, तुझो सपनों नैणन में, हर पल हर आ घड़ी, हर पल हर आ घड़ी, हली हली हलिया हलिया हलिया, तो खां सोचे सूर मिलियो, पल पल जो पूर मिलियो, जो दर्द उथियो दिल मां, जो दर्द उथियो दिल मां, गोढ़न में वियो आगरी, गोढ़न में वियो आगरी,
हली हली हलिया हलिया वाह 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 सर, यकीन कयो त मतलब ॾाढो दिली सुकून मिलियो ऐं मतलब छा तव्हां फील सां ॻायो आहे माशाल्लाह। प्रोग्राम जो काफ़ी बहितरीनु माहौल मूंखे पाण खे उहो रिकॉर्डिंग यादि अची वई जेका मुंहिंजी हुई रिकॉर्डिंग हुते तक़रीबन हिन गाने में 25-26 म्यूज़िशियन हुआ हिन में 25-26 म्यूज़िशियन अच्छा हुन में माशाल्लाह। तक़रीबन कोई 8 जे क़रीब त ख़ाली वायलिनूं हुयूं, हाँ अच्छा अच्छा ॿ माशाल्लाह। कीबोर्ड हुआ ऐं हुन में इरशाद साहब जा ब्रदर अरशद साहब तबले ते ऐं ढोलक ते पंहिंजो शहज़ादो मंसूर ड्रम ते। वाह वाह सो इहो गानो ऐं वाइब्रोफोन बि हो हुन में ऐं गिटार ते नासिर साहब नासिर साहब ऐं बेस गिटार ते कमर लाता साहब अलाह हुनखे गरी करे ॾाढा हिकिड़ा बहितरीनु नाला आहिनि ऐं माशाल्लाह। उन पंहिंजो सकीना समूह साहिबा सकीना समूह साहब ऐं माशाल्लाह। पंहिंजो यूसुफ अली साहब वाह वाह इहे आया त उन्हनि ॿुधायो अथव कि मंजू सखराणी बि ॻाया त अच्छा हुननि चयो न मंजू सखराणी न आहे पंहिंजो ग़ुलाम अली साहब जा फर्ज़ पिया ॻाइनि। वाह वाह पोइ वाह उन्हनि मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई मुंहिंजी शुरूआती, पर ओॾी महिल मूंखे लॻो कोन त मां इहे गीत ॻाए सघंदुसि। क्या बात है। बाबा मूंखे हिन गाने जी तक़रीबन 1 महीनो रिहर्सल कराई हुई। ॾिसो न एॾो तव्हां सुठे घराने में आहियो त माशाल्लाह जेको बि तव्हांखे ॿुधो चवंदो यार माना क्या बात है, हिकिड़ो ॿुधण सां हुनखे ख़बर पवंदी यार माना को सुरीलो ॻाए पियो। सर ठीकु आहे, सुरीले ख़ानदान खां आहे माशाल्लाह तव्हां। असल में छा आहे त पंहिंजी इज़त खां वधीक पंहिंजे वालिद साहब जी इज़त प्यारी आहे। नो डाउट नो डाउट। माण्हू ईअं न चवंदा हुआ ग़ुलाम अली साहब जे पुठि छा पियो करे, छा पियो करे, बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जी उस्ताद जूं जे करे थोरो बची हलूं था। हा न न बिल्कुलु बिल्कुलु पोइट्री मेलोडी सभिनी शयुनि जो ध्यानु कयो थो वञे। न न बिल्कुलु उस्ताद जूं असांजे सिंध जे लाइ काफ़ी सारियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि ऐं काफ़ी सारियूं खोड़ सारियूं मतिलबु कि कंपोज़िशन बि ॾिनियूं आहिनि माशाल्लाह। जेको बि कमु कयो आहे सिलेक्टेड कमु कयो आहे। बाबा साईं ठीकु ठाक कमु कयो आहे। हा न न उमर मारवी पहिरीं फिल्म बाबा जी हुई माशाल्लाह माशाल्लाह। ऐं बिल्कुलु फिल्म में बि काफ़ी सॉन्ग्स आहिनि। उन फिल्म जा तक़रीबन 18 गाना हुआ 18 गाना ऐं हिकिड़ी शिफ्ट में थिया हुआ सभु रिकॉर्ड। वाह 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 ज़बरदस्त। उन खां पोइ इंडिपेंडेंट बाबा फिल्म कई शारो फेरोज़, अच्छा अच्छा माशाल्लाह। जंहिंजो मशहूरु गीत हो राहत मिले थी दर्द में, सदाबार सॉन्ग मां आहे प्यार तां सदके। सदाबार 1966 अॼु बि ॿुधो त मतिलबु दिली सुकून मिलंदो आहे न। 1966 जी इहो फिल्म तव्हांखे ज़रूरु ॿुधासीं। बिल्कुलु। अच्छा सर, मौसीक़ी जी तरफ़ तव्हांजो लाड़ कीअं थियो ऐं कॾहिं थियो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां जंहिं घर में पैदा थियो त मूंखे हुते सुरनि जी आवाज़ु घर में आई पिए। सो चवंदा न तुख में तासीर सोबत असर। सही। सो इहे शइ मूंखे बाबा जे तरफ़ां मिली। अच्छा अच्छा माशाल्लाह। आहे त अलाह जे तरफ़ां, बिल्कुलु। पर उहो बाबा जे करे हिन म्यूज़िक में हले आयासीं। वाह वाह। पर बाबा ख़िलाफ़ु हो मुंहिंजे। अच्छा ख़िलाफ़ु हुयो? बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे मुंहिंजे। अच्छा। पर मुंहिंजी नंढड़ी सिस्टर उहा आहे मुंहिंजी ॾाॾी जेका आहे, जी जी हुननि चयो ॻारायोसि। ख़ैर पोइ सिलसिलो हलियो शुरू। सही सही। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो पंहिंजे कम मां केतिरो मुतमिन आहियो? मां चवंदो जंहिं ॾींहुं माण्हू मुतमिन थी वञो एंड थींदो माण्हू जो। अच्छा एंड थींदो, बिल्कुलु ख़ूब इहा ॾाढी सुठी तलाश आई आहे। हा बिल्कुलु। ऐं मां सम्झां थो त हिन कम लाइ अगरि 100 जनम बि मिलनि त माण्हू मुतमिन नथो थी सघे। न न माशाल्लाह समुंड आहे इहो। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो सर, स्टार्ट खां वठी हींअर ताईं केतिरे कंट्रीज़ में तव्हां परफॉर्म करे चुका आहियो? मुंहिंजो पहिरियों टूर 94 में हांगकांग जो। हांगकांग जो। पाकिस्तान एम्बेसी जो शो हो। सही। ऐं उते मूं पंहिंजो पंजाबी सिंधी जी ऐं उर्दू ॻायो मूं हुते। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो अॼुकल्ह जेका मौसीक़ी हले पई उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? जेके अॼुकल्ह जा नौजवान सिंगर्स एक्टर्स शायर्स मतिलबु जेके कमु कनि पिया, छा कमु सही थिए पियो, इन जे बारे में तव्हां छा चवंदा? असल में छा आहे त अॼुकल्ह जेका ख़ासि करे पोइट्री ॾांहुं हा को बि ध्यानु न आहे, मेलोडी ॾांहुं को ध्यानु न आहे। जी। सिंगर पाण ई शाइर आहे, पाण ई सिंगर आहे, पाण ई मॉडल आहे, पाण ई डायरेक्टर आहे, त उहो क्रिएशन कीअं निकिरंदी? बिल्कुलु प्रॉपर म्यूज़िक डायरेक्टर सां ऐं सुठी पोइट्री सही माण्हू ॻाए त इहो न त मां पुराणो ॻाईंदुसि ॿिए कंहिंजो गानो ॻाईंदुसि त मां हिट थींदुसि। पंहिंजो गानो ॻाए ऐं उहो हिट कराए। सही। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो तव्हां काफ़ी सारा इवेंट्स में वेंदा आहियो, काफ़ी सारा वॾा वॾा तव्हां इवेंट्स कया आहिनि, हुते को क्रेज़ी फैन तव्हांखे मिलियो? सर खोड़ मिलिया क्रेज़ी फैन त। अच्छा। घर ताईं पहुची को यादगार लम्हा का यादगार अहिड़ो को पल क्रेज़ी फैन जो? मां फैन जो त खोड़ आहिनि, पर मां पंहिंजो यादगार वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। हा हा। त मुंहिंजे लाइ तमामु वॾो सरप्राइज़ ऐं यादगार ॾींहुं हुओ। अच्छा अच्छा। कंटेस्ट 93 मां वियुसि लाहौर। सही। मां सिंधी नुमाइंदगी कई हुई, मूंसां गॾु मोहम्मद अली शकील साहब हू नेशनल कई। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। मां जॾहिं हुते रिकॉर्डिंग रेसियूं कयूंसीं 5 ॾींहं, हुन खां पोइ जॾहिं फाइनल रिकॉर्डिंग हुई त मां जॾहिं स्टेज ते बीठो आहियां, हा, त जॾहिं मुंहिंजी नज़र पई अनाउंसमेंट ते ॾिसां
त मुंहिंजे साम्हूं मैडम नूरजहान साहिबा, मैडम नूरजहान, इकबाल बानू साहिबा, हा फरीदा ख़ानम माशाल्लाह, साहिबा ऐं पंहिंजो तरन्नुम नाज़ वाओ, ऐं पंहिंजो उस्ताद नज़र हुसैन साहिबु, हा उस्ताद मोहसिन रज़ा साहिबु, वज़ीर अफ़ज़ल साहिबु, बाबा जी। चिश्ती साहिबु, माना इहे लीजेंड माण्हू मुंहिंजे साम्हूं वेठा हुजनि ऐं ॻाइणो बि लाइव हो। लाइव हुयो बिल्कुलु। पर अलाह खां दुआ घुरंदी या अलाह रेस्पेक्ट पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजी इज़त बि बचाइणी आहे। वाह वाह, उहो मुंहिंजे लाइ यादगार लम्हो हो मुंहिंजे लाइ। यादगार इन्हनि जे साम्हूं असां छा ॻाईंदासीं, न न बिल्कुलु बिल्कुलु, पर जेको कुझु हो थोरो, हा हिकिड़ो ख़ौफ़ थींदो आहे न लेजेंड्स खां, पर बिल्कुलु। जेॾी महिल ॻाए मां बसि के जेॾी महिल मां शील्ड वठणु वियुसि हा त वापसि अची मां मैडम नूरजहान जे पेरनि खे मां छुयोमांसि। अच्छा ज़बरदस्त, त मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ चई, मूंखे अञा ताईं मूंखे यादि आहे, हा चई बेटा आपने सुर में ॻायो। क्या बात, इहो मुंहिंजे लाइ इहे वॾी वॾा एज़ाज़ लफ़्ज़ जी आहिनि, ॻाल्हि आहे। लेजेंड्स जा इहे वॾा लफ़्ज़ आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह सर, ॾाढा सुठा जवाब ॾिना सर। हाणे टाइम थी वियो आहे एंटरटेनमेंट जो, ऐं हाणे तव्हां सां चटपटा सवाल कंदासीं, ऐं हाणे असांजे सेगमेंट जो टाइम थियो आहे, ऐं सेगमेंट जो नालो आहे झटपट जवाब। ठीकु आहे सर? बिल्कुलु। सो कहिड़ी शइ खां सर भउ थींदो आहे? भउ थींदो आहे, कहिड़ी शइ खां भउ थींदो आहे? हिकिड़ो थींदो आहे न ख़ौफ़ कहिड़ी शइ खां बि? न न, ख़ौफ़ इहो ई थींदो आहे त अलाह करे जेको बि ॾींहुं गुज़रे ठीकु ठाक गुज़रे। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो जवाब। अच्छा सर, विच समुंड में अवां सफ़र था कयो ॿेड़ी ते, ठीकु आहे, ऐं अचानक ॿेड़ी ख़राब थी वञे, ठीकु आहे सर, ऐं जैकेट आहिनि सिर्फ़ु तव्हां वटि ॿ, हिकिड़ी जैकेट पायो था तव्हां पाण, ॿी जैकेट कंहिंखे पाराईंदा? उस्ताद मंजूर सखीरानी साहिबु, शमन मीराली साहिबु, या नजफ़ अली? अच्छा, ॻाल्हि इहा आहे त हुन ॿेड़ी में छो भला ॿ जैकेट आहिनि? ॿिया बि त जैकेट थी सघनि था। सिर्फ़ु ॿ पिया आहिनि हाणे एमरजेंसी में, जेको रखण वारो न सिर्फ़ु ॿ रखियईं। कंहिंखे बचाईंदा तव्हां? बसि मां इहो ॾिसंदुसि त आहिनि त सभु मुंहिंजा प्यारा आहिनि। हा, पर हिकिड़े खे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। मां इहो ॾिसंदुसि त जवाब ई ग़लति थी पवंदुसि। न वरी बि थोरो थी वञे सर, कंहिंखे बचाईंदा? सभु मुंहिंजा प्यारा आहिनि मुंहिंजा। सभु मुंहिंजा प्यारा आहिनि। अच्छा, या ॿियनि खे तरणु ईंदो आहे? न न, मां नजफ़ खे ॾिसंदुसि छो त ॿिन्ही खे तरणु ईंदो आहे, मंजूर सखीराणी खे बि शमन खे बि। अच्छा, नजफ़ खे तरणु न ईंदो आहे माना, न? वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। माना जंहिंखे तरणु ईंदो आहे उनखे त मां कोन ॾींदुसि, हा, जेको न ईंदो उनखे मां ॾेई छॾींदुसि। वाह वाह, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। सो सर, असांजो सेगमेंट हिते थियो पूरो। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो, का दिली ख़्वाहिश हूंदी आहे, अव्हां जी पंहिंजी का दिली ख़्वाहिश कहिड़ी आहे? उहो त ख़्वाहिशूं त खोड़ आहिनि, पर मां स्पेशली चैनल वारनि खे इन्ही चैनल जी 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 त मां इन पैनल तां जी हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त ख़ुदा जे वास्ते असांजी कल्चर खे बचायो, कल्चर खे बचायो, असांजी ॿोली खे बचायो, ॿोली खे बचायो। असांजी ॿोली जेके हींअर शायरियूं ॻायूं वञनि पियूं, तक़रीबन 90% जेके पोइट्रियूं आहिनि न, जी जी, मां हिननि खां मुतफ़िक़ न आहियां। मतिलबु उहो माण्हू पंहिंजी फैमिलीज़ में नथो ॿुधी सघे। ॾिसो न, चैनल ते जेको तव्हां ॾेखारींदो माण्हू ॾिसंदा, हा सही, सुठी शइ ॾेखारींदो, ख़राबु शइ ॾेखारींदो, माण्हू चैनल चेंज करे वठंदो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, कोशिशि इहा कयो त सुठी पोइट्री हुजे, हा सुठा ड्रामा हुजनि, फैमिली सां गॾु ॾिसे माण्हू। सही, अॼु तव्हां बिलीव कंदो त हाणे हींअर जेको रेशियो हले पियो न, हा 80% सिंधी माण्हू जेके आहिनि उहे चैनल न ॾिसंदा आहिनि, सिंधी नथा चैनल। ॾिसनि, ऐं न त उहो म्यूज़िक आहे, न उहो ड्रामा आहिनि। जी, सिंधी माण्हू खे सिर्फ़ु कुआड़ी धाड़ियल ॾेखारियो था, बिज़नेसमैन ॾेखारियो था उन्हनि खे, इहो ई आहे न, ॾिसो, ॿई कल्चर ॾेखारियो, शहरी ॻोठाणा ॿई कल्चर ॾेखारियो। बिल्कुलु बिल्कुलु, पोइट्री सिंगर सुठा आणियो तव्हां ऐं सुठा ॻाइनि पिया, हा हा, पर तव्हां उन्हनि खे हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ते त वठी अचो न। बिल्कुलु, ज़रूरी थोरी आहे त तव्हां इहे शायरियूं ॻाए तव्हां माण्हुनि खे हिट करण वक़्ती तौर ते, हा उनखां पोइ कुझु बि कोन्हे। सही, त पंहिंजे कल्चर खे ॾिसो, हा पंहिंजे कल्चर खे न, पंहिंजी ॿोली खे न ख़राबु न कयो प्लीज़। न न। अच्छा सर, अॼुकल्ह तव्हां बल्कि काफ़ी टाइम खां तव्हां स्क्रीन खां गाइबु आहियो, छो? हिकिड़ो त मूंखे पंहिंजी जॉब आहे, अच्छा, ऐं ॿियो जेको ॾिसो, पहिरीं चैनल्स जे बारे में फस्ट आहे रेस्पेक्ट। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां आर्टिस्ट खे प्रोटोकॉल ॾियो। प्रोटोकॉल ॾियो, बिल्कुलु, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं आर्टिस्ट अचे त उनखे उन प्यार ऐं मुहबत सां उन्हनि खे तव्हां घुरायो। बिल्कुलु सर, ईअं न त हू तव्हां जेको हारी नारी आहिनि तव्हांजा सॾु कयो, तव्हां हलिया जीअं वेटर खे सॾु कंदा आहिनि, बाबा हलियो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, प्लीज़ ऑर्डर देखना, बाबा ऑर्डर ॿुधिजांइ, ईअं न आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ढोर बकरियूं सम्झंदा, जा अचो यार वंगार में अचो, हा चओ बाबा छो? ॾिसो न, हालांकि तव्हांखे एड मिलनि था, तव्हांखे सभु कुझु मिले थो। सभु कुझु मिले थो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, त कम से कम तव्हां आर्टिस्ट खे सुठो प्रोटोकॉल त ॾियो। सो इन ई करे मां वरी मैसेज हिकिड़ो ॾियणु चाहियां थो त प्लीज़ ख़ुदा जे वास्ते पंहिंजी ॿोली खे बिल्कुलु, बचायो। तव्हां शाइरी जेका बि वल्गर ॻाल्हि शाइरी न ॻायो प्लीज़, वल्गर शाइरी न उहा शाइरी ॻायो जंहिंमें हक़ीक़त हुजे, ज़िंदगी हुजे जंहिंमें। बिल्कुलु बिल्कुलु, हीअ न त शाइरी आई ऐं वई हली वई, ॾिसो का न, ख़बर इहे केतिरा मूंखे ॿुधायो। हा अॼु खां तव्हां 15 साल पहिरीं वञो जी त जी, केतिरियुनि जा गाना ॾिसो, हा
अदी नजफ़ शाह मुंहिंजा तव्हांजा ॾिसो हींअर बि शमन अली साहब जा मंजूर सखाणी साहब जा बरकत अली भट्ट जा सज्जाद रहमत मीर अली यूसुफ साहब उन्हनि जा गाना तव्हां ॾिसो बिल्कुलु पर हाणे अंबर महक थी वई सिंगर जी हाणे ॾिसो त कुझु न आहे छो हा त उहो हाणे उहो क्रिएशन नथा चाहिनि त उहो चवंदा जेको अचे उहो ॾियो असांखे हलायूं था असां हलायूं प्रॉपर म्यूज़िक डायरेक्टर थियणु खपे इन शइ जे लाइ सही सो सर असांजे प्रोग्राम जो हाणे टाइम ख़तमु थियण वारो आहे पर मुंहिंजी दिलि नथी चवे पर हाणे छा कयूं असां बि मजबूर आहियूं ऐं ॾाढो मज़ो आयो अव्हां सां कचहरी करे स्पेशली मूंखे ॾाढो मज़ो आयो छो जो अव्हां खां मूंखे काफ़ी सिखण जे लाइ मिलियो सर महिरबानी सो अव्हां जा लख थोरा अव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो सो सर लास्ट में कहिड़ो मैसेज ॾींदा ॿुधंदड़नि जे लाइ पंहिंजे फैंस जे लाइ लास्ट में मां मैसेज इहो ॾींदुसि त नंढनि सां प्यारु कयो वॾनि जी रेस्पेक्ट कयो माउ पीउ जी इज़त कयो माउ पीउ जी ख़िदमत कयो छो त अॼु तव्हां पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत ईअं न कयो त सुभाणे रिटर्न में तव्हांखे उहा तव्हांजी औलाद तव्हांखे रेस्पेक्ट न ॾिए तव्हांखे त हीउ मकाफ़ाती अमल आहे अॼु तव्हां पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कंदो त सुभाणे तव्हांजी औलाद तव्हांजी ख़िदमत कंदी बिल्कुलु बिल्कुलु ऐं ॿियो जेतिरो थी सघे जी पंहिंजो मां इहो मैसेज ॾींदुसि त ख़ुदा नमाज़ पढ़ो 5 वक़्तु नमाज़ पढ़ो माशाल्लाह बिल्कुलु सर ॾाढी सुठी ॻाल्हि कई ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई पंहिंजे अलाह खे बि त यादि कजे न बिल्कुलु दुनिया जा कम त थींदा रहंदा बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो सुठो मैसेज ॾिनो तव्हां सो मोला तव्हांखे सलामत रखे थैंक यू सर वरी बि अगेन तव्हांजा लख वरी महिरबानी सो दोस्तों असांजे प्रोग्राम जो टाइम थी चुको आहे ख़तमु सो मूंखे ऐं अदा तामीर हुसैन साहब खे ॾींदा इजाज़त पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु कंदा सो वेंदे मां अव्हांखे इहो चवंदुमि त असांजो अजरक स्टूडियो यूट्यूब चैनल आहे उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु क्लिक कंदा जीअं अहिड़ा तव्हांखे ख़ूबसूरत प्रोग्राम ॾिसण जे लाइ मिलंदा